रनीकोट आया आहियूं ऐं रनीकोट जी ख़ूबसूरत मतलब छा ॻाल्हि कजे जिस्म जी पाणी जी ॻाल्हि कजे या रनीकोट जी ॻाल्हि कजे पर असांखे हिकिड़ी शइ दोस्त हिते रहनि था उन्हनि इहा ॿुधायो आहे त हीउ पथर हींअर अञा 2-3 महीना अॻु बि किरियो आहे ऐं हीउ पथर जेको आहे हेसि ताईं हेठि आयो हिते घर हुया पर हू घर वीचारो हुन खां पहिरीं जेको आहे लोड़ो तव्हां ॾिसी सघो था 4 दीवारी जेको ॾिनल आहे ऐं उहो वरी हिन पासे घर ठाहिया अथसि पर हीउ घर हुन खां पथर हींअर किरियो आहे ख़ुदा जी कुदरत पथर ॾिसो केतिरे हेठि किरियो आहे पर माण्हू वीचारा हिते कीअं रहनि था ज़िंदगी गुज़ारनि था ॾिसो त हिते रिडू जेको 4 दीवारी तव्हां ॾिसी सघो था हिन में रिडू ॿधल हुयूं ऐं रिडू जेके आहिनि 2 टे मुयूं 2 टे ज़ख़्मी थियूं पर पथर ॾिसो किथां मथे किरियो आहे पर हीउ माण्हू वीचारा कीअं रहनि पिया असां चवंदा आहिनि माण्हू खे सलाम आहे त हेॾे जबल में वीचारा पंहिंजी रोज़ी करण जे लाइ कीअं रहनि था कीअं हाणे हुते घर हुयो हू वरी घर कुदरती ख़ुदा जी जबल जे करे न आयो पर हीअं हुन घर हेठि ठाहियो पाणी जे करे पर कुदरत ख़ुदा जी ॾिसो तव्हां हुते रिडूं 2 टे हुयूं मरी वियूं पर जबल में पथर किथां खां किरियो आहे असां चवंदा आहिनि माण्हू जेके हिते रहनि था गबोली कमेटी जा माण्हू रहनि था उन्हनि खे सलाम आहे शाबस आहे न त कोई हिते अस्पताल आहे न त कोई हिते जेको आहे तालीम जो वसाइल आहे पर का शइ कोन्हे को वीचारा ग़रीब माण्हू पंहिंजो बनी ॿारो वही करे आबाद करे इन चश्मे जे पाणी जे करे अलाह जी महिरबानी आहे जो हुनखे पाणी मिलियो आहे जिते 2 टे करे बनी आबाद करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था सिंध गवर्नमेंट रनीकोट ते का वफ़ाक़ी गवर्नमेंट या सिंध गवर्नमेंट का हिननि ते रस्तो रोड कोन अथनि वीचारा मोटरसाइकिल ते अचनि था तव्हां बग़ैर मोटरसाइकिल ॾिसी सघो था की गुज़र सफ़र कनि था पंहिंजो असां हिन माण्हू खे चवंदा सलाम आहे त वीचारा की ज़िंदगी गुज़ारा हिननि जी ज़िंदगी ॾिसी असांजे अखियुनि में लोड़क अचनि था त केॾो माण्हू वीचारा जेको आहे ॾुखियी ज़िंदगी हिते गुज़ारनि था त जो गवर्नमेंट खे वफ़ाक़ी सिंध गवर्नमेंट चाहींदा स्कूल ॾियो ऐं रोड रस्ता ॾियो जी वीचारा माण्हू गुज़र सघे पथर ॾिसो कीअं किरियो आहे गुज़र ख़ुदा जी आहे पथर को गवर्नमेंट कोन किरायो आहे पर कुदरत आहे पर माण्हू वीचारा रोज़ी जे करे पंहिंजे हिते रहनि पिया जबल में वीचारनि का सहूलियत कोन्हे को उन जे करे चाहींदासीं त हिते गवर्नमेंट खे चाहींदा त अस्पतालूं ऐं तालीम ॾियो वीचारा ॿार पढ़ी हिते अॻिते निकिरनि तालीम न हूंदी त हीअ ॿार छा कंदा ॿार वीचारा असां ठा रस्ते में बीठा आहिनि पर को वसाइल कोन्हे को ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि काॾे वञनि पंहिंजी रोज़ी कनि ॿार पढ़ाइनि हितां खां ॾिसो था रस्तो कोन्हे को लेकिन सन वञिणो आहे त 40 किलोमीटर सफ़र आहे पर रोड ख़राबु आहे रस्तो कोन्हे को ग़रीब माण्हू खे वञी कोन्हे माण्हू बीमार थिए त काॾे वञे की जबल में किथे खणी वञे छा ते वञे मोटरसाइकिल खणी वञे पर वसाइल कोन्हनि हिते छा कजे गवर्नमेंट खे हेतिरियूं गवर्नमेंटूं आयूं आहिनि पर कंहिं गवर्नमेंट रनीकोट ते कमी कोन कयो आहे भला तव्हां माण्हुनि खे ॾिसो था ग़रीब तरह छॾियो पर रनीकोट ते त सॼी कयो कोर्ट ते डही आहे पर अञा ताईं सिंध जे मागनि ते हुकूमत सिंध हुकूमत मागी नथी करे हूअं त असांजे चवंदा आहिनि त जेको आहे हिन खां त न पैसा हर ॿिए पिया आहिनि पर हिते सकाफ़त अलाही किथे आहे सुतल आहे छा बि करे ख़बर कोन थी पए हिननि जी अहिड़ा असांजा पुराणा क़दीम माग पिया हुन ते ॾिसी कोन थी महिरबानी सर कुझु तव्हांजो